बुधो बुधो पिड़िन में ईमान जा सौदा करण वारा असां पिड़ीअ मां बकरी वठी ईंदा आहियूं ईमान खपाई खुदा जे वास्ते पिड़िन में ईमान जा सौदा न कयो पिड़ीअ में वरी वापारी कीअं ॻाल्हाईंदा आहिनि हीअं ज़बान जे हूंदे न ॻाल्हाइण इहा क़यामत जी निशानी आहे हिन क़ुरान में लिखियल सूरह यासीन में अल-यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम ज़बान चुप जो हद ॻाल्हाईंदा पेर ॻाल्हाईंदा ॿुधो जेके पिड़ियुनि में हिते भी वापारी आहिनि कसम दे अल्लाह वापार भले कयो नबीअ जी सुन्नत आहे पर वापार में कूड़ न खुदा जो कसम कूड़ा कसम न खणो शइ खपंदी बरकत ख़तम मुझे मौला अली फरमायो तूं घणा ॾींदे चली मां 160 ॾींदो मौला अली फरमायो 100 ॾिनो असलीअ खे लेखा वठी 60 खणी अमा साजो अली तव्हांजी का चादर खणी 6 जा 7 ॾिनो हेॾा कढ जुआ खपाई में 96 उहे 6 ॾिना मैं अल्लाह जे नाले खैरियात वरी ॿिए मूंखां वठी 160 में 100 ॾिनो हुनखे 60 बची पिया नबी साईं ॻाल्हि ॿुधी मिठो मोहम्मद मुल्क एतिरो मुल्क सुभान अल्लाह जो रुगो हदीस पढ़ा मज़ो न आए राजा जेके मोला चवंदा न सॼो ॾींहुं वांगण जहिड़ो बूथो कयूं वठो किथे लिखियल आहे नबी से घर आया अमर आशा सान के फरमाया मुझे पानी भर अमा थे जे मां पानी भरे अन नबी से फरमायो पहिरो तू पियो त पोइ मां मोहम्मद पियो न था जो सुभान अल्लाह मज़ो न आए ॾाढा वरी पीते ही फरमा आशा अमर रखो काथों पीतो ही तो मोहम्मद भी उतों पी बुधो बुधो माइन को लापारा कराने वारो ये लापारेला ना है ना ओ मुखेड़ी कावड़ थी अचे जेकम बाद माखे घुरायो जेकम बाद मां भी त फाटल दोलो आया ओ माखे के चिट्ठी लिखी त माइन जी हकन दे तकी रखाई मुखे भी तो ना को खाए मुझे माइन को गाल न करायो लाबारो न करायो गुटर न करायो छेना न करायो मुझे भी फिटी जो रात होते टिक्योस सुबह जो गड़ो चाचो चाय भी खणी आयो वरी डिश में ढके मुंह समझो बिस्कुट थस कपड़ो जो हटाया त हेडो डाटो समझन चाचा डाटो छो रात झली त माइन को गाल न कराने गाल पिणे कम हे माइन जा एॾा हक़ अथव जे मां लाउड ते ॿुधायां न सुभाणे मानी पाण पचाई अल्लाह वरी मुड़ुसनि जा हक़ ॿुधाए थो ईअं तव्हांखे माराईंदुमि थोरो ई ॿुधाए छड़नि जो रड़ियो पियो अल्लाह हाय अंदाजो नबी से आया मुड़ क्या हाय पाक फरमा अली यो डाची खपाण वालो सुनाती न या रसूल अल्लाह भला वठण वालो न या रसूल अल्लाह भला डाची सुनाते न या रसूल अल्लाह पाक फरमायो खपाण वालो जिब्रील हो खरीद करण वालो मीकाईल हो या डाची दुनिया की ना है जन्नत जी आ या अल्लाह डाची आ जते क़यामत चढ़ियो हसन हुसैन जी अम्मा फातिमा स्वार की जन्नत में हमारी जोर सा वही तो बोलो करो मौला अली के सलाम वही तकबीर चमन गली गली शान अम्मा फातिमा ज़हरा नारे तकबीर
हाय अम्मा साने जो साईं तमा एडो खिला फरमाया मां इने जे करे मुर्खस जो रब सोने अली जी खैरात एडी कबूल कई जो जन्नत मां डाची मोकले अर्श ता जिब्री रखे मोकले सोने अली जी रब गए थी मदद कई हाय जन्म दिनो तुम जातो दुआ कयो अल्लाह सबनी जी हाजिरी कबूल फरमा अल्लाह मरहूमन जी बख्शिश करे अल्लाह उनकी कब्रों की जन्नत जो पाक मरहूम अले सली जो साथ अल्लाह उनकी बख्शिश करे अल्लाह उनके वडरन जी बख्शिश रब्बना आतिना लना नूरना वगफिर लना अल्लाहुम्मा फातिर अस्समावाति अंत वलियुना फिद दुनिया वल आखिरह तवफ़ना मुस्लिमीन वालहिक़ना बिस्सालिहीन ऐ अल्लाह सबनी जी बख्शिश फरमा ऐ अल्लाह मरहूमन जी बख्शिश कर अल्लाहुम्मा ग़फ़िर लिहय्यिना व मय्यितना असांजे जीरन असांजे मय्यतन जी बख्शिश फरमा व शाहिदना व गाइबना जेके आया उनके भी माफ़ कर जेके ना आया उनके भी माफ़ व सगीरना व कबीरना असांजे नंढन वडन के माफ़ कर अल्लाहुम्मा ग़फ़िर लहुम वरहम या अल्लाह मरहूम रे सलीदो सदी बख्शिश फरमा।